एक महीनो अॻु गम्स सिटी अस्पताल में मुबैना चोरी के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल कंडियारे जो रहवासी 25 साल नौजवान तारिक अली जतोई के वारसन जो एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो। रैली की अगवानी कंदड़ मोहम्मद छुटल जतोई, अब्दुल रज़ाक, ज़ैनुल आबिदीन, जमील अहमद, शेर खान, मोहम्मद अयूब, ज़ुबैर अहमद, हाफिज़ मोहम्मद अली, मुनव्वर अली, गुलाम अकबर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे नौजवान तारिक जतोई के मुबैना मोबाइल चोरी के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे गंबड़ पुलिस हवाले करे छॾियो। कुछ ॾींहं बाद रोहिड़ी केनाल भरिसां तारिक जो लाश बरामद कयो वियो, जंहिंखे नाले ज़ात जे ख़बर हूंदी बे नामालूम ऐं लावारिस हालत में ईडी सेंटर रानीपुर हवाले कयो वियो। जंहिंजूं सोशल मीडिया ते ख़बरूं नशर थियण खां पोइ असांखे ख़बर पई त असां गंबड़ पुलिस सां राब्तो कयो। उन्हनि चयो त तव्हांजो नौजवान जो लाश ईडी सेंटर रानीपुर हवाले कयो वियो आहे। उन्हनि सां राब्तो कयो, असां रानीपुर ईडी सेंटर वारनि असांखे ख़बर बि न ॾेखारी आहे। असां एसएसपी खैरपुर समीरुल्लाह सुमरो, डीआईजी सखर, डीआईजी सिंध, निगरान वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि सवारनि खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे, जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।